दादू शहर अॼु पूरो बंदि आहे। 7 कलाक थी विया आहिनि, पर हींअर ताईं अफ़सोस थो थिए त चूंडियल नुमाइंदनि मां न को ज़िला इंतिज़ामिया मां कंहिं को नोटिस वरितो हुजे या कंहिं को इहा कोशिशि कई हुजे त बाबा ही जेके समाजी माण्हू, ही जेके दुकानदार, ही सहाफ़ी, ही शहरी हेॾा निकिरी सुबुह खां वठी 7 कलाक वेठा आहिनि। मूंखे त वॾो अफ़सोस थियो आहे अॼु त बाबा ही शहर मूंखे सम्झ में कोन थो अचे त अलाए कंहिंजो आहे। जेके मालिकी सॾाइनि पिया अॼु उन्हनि मालिकी न कई ऐं हर माण्हू फुरिजी चुको आहे। सभिनी खे ख़बर आहे त नाअहली हिकिड़े माण्हू जी आहे, उन हिकिड़े माण्हू खे मिठो करे पूरे शहर खे हिननि कड़ो करे छॾियो आहे। हर माण्हू, हर तबिके जो माण्हू, सहाफ़ी हुजे, उस्ताद हुजे, शागिर्द हुजे, इवन एतिरे ताईं जो खदड़नि फ़क़ीरनि खां बि जेको आहे सो फुर थी वई आहे। पर हिननि खे को शर्म नथो अचे त हीअ शहर जा माण्हू, मेन मर्कज़ी माण्हू, टैक्स पेयर माण्हू सुबुह खां वठी राति थी थिए पई वेठा आहिनि थिया जो कंहिंखे का जूं चुरी वञे जो हिते अचे। कंहिं बि शहर में जिते बि थींदो आहे, असां बि समाजी माण्हू रहिया आहियूं, 5 ॿार रुगो निकिरी अची एहतियात कंदा आहिनि, ज़िले इंतिज़ामिया पहुची वेंदी आहे। हीउ हेॾो सारो शहर ज़िलो बंदि आहे, ॿुॾी मरण जो मक़ामु आहे, कंहिंखे का ख़बर कान्हे का त को असांजो छा पियो थो थिए। ऐं हर माण्हू फुरिजी चुको आहे, सभिनी खे ख़बर आहे। असां हींअर जेकॾहिं हिननि शयुनि जा नोटिस न वरिता विया, असां उन्हनि धुरियुनि खे ज़िमेदार सम्झंदासीं जेके चवनि था त असां मालिक आहियूं। मालिक थी ॾेखारियो, असां तव्हांजा आहियूं, असां तव्हांजा हुआसीं। हींअर बि तव्हांजो इंतज़ारु पिया था कयूं त तव्हां मां को अहिड़ी धुर अचे जेका असांखे चवे त बाबा SP साहिब जी नाअहली आहे, DC जी नाअहली आहे, जंहिंजी बि आहे, सुभाणे खां वठी उहो न हूंदो, तव्हां वञी पंहिंजा रोज़गार खोलियो। असांखे उमेदु आहे वरी बि असां मुतालबो था कयूं CM सिंध खां ऐं MPA MNA खां, अगरि तव्हां MPA MNA जो चवणु पंहिंजी सिंध गवर्नमेंट में नथो हले त तव्हां ख़ुदा जे वास्ते असां सां था अची पियो न। असांखे त ख़बर पए त तव्हां असांजा आहियो, न असांजा आहियो न उन्हनि जा आहियो। हिकिड़े ऑफिसर खे मिठो करे पूरी आवाम खे कड़ो करे छॾियो, मिठे ऐं कड़े करम वारो सिस्टम खे ख़तमु कयो, असां वटि पहुचो, असांखे अतमीनान ॾियारियो, असांजो अमन अमान बहाल कयो। 1 एजेंडा ते वेठा आहियूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमन अमान खपे ऐं दादू जा नाअहल इंतिज़ामिया खे तब्दील कयो वञे।